Please subscribe my YouTube channel and press the bell icon. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ सामईन ऐं नाज़रीन इकराम, जियां त मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त 70,000 फ़रिश्ता कंहिंजे लाइ दुआ घुरंदा आहिनि। सो अचो त तव्हांखे मां ॿुधायां त हदीस शरीफ़ में ईंदो आहे त जेको शख़्स बिस्मिल्लाहिस समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम 3 मरतबा पढ़े ऐं उन खां बाद में सूरह हशर जूं ही आयतूं ॾींहं में हिकु दफ़ो पढ़े, उन खां बाद में यानी बिस्मिल्लाहिस समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम खां बाद में इहे सूरह हशर जूं आयतूं पढ़े त उन जे लाइ 70,000 फ़रिश्ता सुबुह ऐं शाम मग़फ़िरत जी दुआ घुरंदा आहिनि। ऐं जेकॾहिं हदीस शरीफ़ में इहो बि ईंदो आहे त जेकॾहिं उहो शख़्स हिन दुनिया मां फ़ौत थी वञे त अल्लाह तबारक व तआला उनखे शहादत जो रुतबो अता फरमाईंदो आहे। उहे आयतूं ही आहिनि हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानिर रहीम हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। इहे आयतूं सूरह हशर जूं जेको बि पढ़ंदो सुबुह शाम ऐं उन खां पहिरियां बिस्मिल्लाहिस समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम 3 मरतबा पढ़ंदो त अल्लाह तबारक व तआला जा पाक मलाइका उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरंदा रहंदा। वधीक असांजा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे लाइक कयो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।